चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल पंजाब खैबर पख्तूनख्वा में चूंडू मुलतवी करण खिलाफ तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना त चूंडू रुगो एमरजेंसी लागू करे मुलतवी करे सघजनि थियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अॼु ॿीहर ॿुधणी कई। बेंच में जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन और जस्टिस जमाल खान मंदोखेल शामिल आहिनि। अॼु ॿुधणी शुरू थी त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त हू अॼु ॿुधणीअ खे घणो वक़्तु लटकाइण नथा चाहिनि। काले जे हुकुम मूजिबि इलेक्शन कमीशन जो दायरो ॾिसणो आहे। सियासी पार्टियुनि जी पार्टियुनि बणजण जो मामिलो बि साम्हूं ईंदो, बाद में ॾिसबो। कानून जी बालादस्ती ऐं जमहूरियत हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। अॼुकल्ह सियासी सतह तमामु बुलंद आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त मां ज़ाती तौर ते सम्झां थो त कानूनी तकरार में न पइजी वञूं। असांखे बि समाजी ऐं सियासी नज़्मो ज़ब्त बहाल करणो आहे। सुप्रीम कोर्ट नेक नियत सां केस जी ॿुधणी करे रही आहे। धुरियुनि खे फ़ैसिलो करणो आहे त कहिड़ी तरफ़ वेहनि था। काल्ह बि चयो हो त कानूनी मसइलो हाल में हल नथो थी सघे। आइन हिकु ज़िंदा दस्तावेज़ आहे, उन जी तशरीह ज़मीनी हालतुनि जी बुनियाद ते ई थी सघे थी।